एहतजाज आहे ऐं सॾु आहे। उन में पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे थो। सिंध जो मसइलो आहे, सिंध जे मसइले ते सभु गॾु थिया आहियूं। उन जे करे असां हिन आर्डीनेंस खे रद्द था कयूं। सिंध एक्शन कमेटी इन आर्डीनेंस खे रद्द करे चुकी आहे ऐं सिंध जे मसइलनि ते अॻिते बि जेका माना जिदोजहद थींदी उन में सभु गॾु हूंदासीं। बिल्कुलु हे सिंध जो मसइलो आहे, सिंधियत जो मसइलो आहे। जीअं असां पार्टियुनि जो को फ़र्क़ु न आहे रखियो, असां सभु हिकिड़े प्लेटफार्म ते गॾु आहियूं। उअं ई सिंधी माण्हू जेको आहे माना सिंध जे मसइले ते गॾु थी करे क़ौमी ॿधी जो सबूत ॾींदा। अच्छा, जेकॾहिं बेटनि जी वालार जेका आहे उहो उन ते वफ़ाक़ जो ज़िद जेको क़ाइमु रहियो, त उन हवाले सां तव्हां छा चवंदा त ईंदड़ हिकमत अमली जेका आहे क़ौम परस्तनि जी या जिस्कम जी उहा कहिड़ी हूंदी? वधीक असांजी पार्टी जेका बि हिकमत अमली जोड़ींदी उन ते उहो डिसीशन कंदासीं। गॾियल जेको असांजो ई एक्शन कमेटी आहे जेका, जंहिंमें असां सभु दोस्त गॾु वेहूं था, पार्टियुनि जा सभिनी जा सरबराह, उते जेको असां सभु दोस्त पाण में वेही करे फ़ैसिलो कंदासीं उन ई ते ई जेका आहे जिदोजहद कंदासीं। सिंध जे मसइले ते सभु दोस्त गॾु हूंदासीं।